नाज़रीन, 9 महीना अॻु अणॼातल हथियारबंद नथा मार्जवेल मेहरापुर वासी नौजवान आसिफ मलिक जे खून सां इंसाफ़ न थी सघियो आहे। मक़तूल जे वारसनि सिविल सोसाइटी कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाजी रैली कढी। उन हवाले सां रिपोर्ट कयो आहे आकाश कुमार। 9 महीना अॻु नामालूम हथियारबंदनि हथां क़त्ल थी वियल मेहरापुर वासी नौजवान आसिफ अली मलिक जो लाश मेहरापुर थाणे जी हद अंदर गोदू शाख में मिलियो हो, जंहिंजे कातिलनि खे मेहरापुर पुलिस अॼु ॾींहं ताईं गिरफ़्तार न करे सघी आहे। मक़तूल आसिफ मलिक जे वारसनि ऐं सिविल सोसाइटी पारां न्यू टाउन वारे इलाइक़े मां कातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ एहतिजाजी रैली कढी वई। रैलीअ में मुज़ाहिरनि जे हथनि में प्ले कार्ड ऐं बैनर हुआ, जिन मथां आसिफ मलिक जे कातिलनि जी गिरफ़्तारीअ जा नारा दर्ज थियल हुआ। एहतिजाजी रैली शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि तां थींदी, जॾहिं बाबुल फिरदौस गेट वटि पहुती त मुज़ाहिरनि टायरनि खे बाहि ॾेई सख़्त नारेबाज़ी कई। कंबो आहे, फैज़ मोहम्मद ओनड़ा, कामरान चांडियो आहे ऐं अवेस मुगल आहे। असां नाला ॾेई छॾिया आहिनि, पुलिस हिन खे गिरफ़्तार नथी करे। हिन जे इहे मज़लूम माण्हू आहिनि, गरीब माण्हू आहियूं। असांजो एहतिजाज आहे, असांजो इल्तिमास आहे, असांखे इंसाफ़ ॾियारियो वञे। फर्नीचर का काम करता था हमारे साथ, सबके साथ। तो बराए मेहरबानी हुकूमत पाकिस्तान से और आर्मी चीफ से गुजारिश है कि मेहरबानी करके उनके कातिलों को गिरफ्तार किया जाए। इतने असां एतिरो एहतिजाज अॻु में भी कयो आहे, अॼु भी कयूं था। हुन जे बारे में पुलिस वारा जेका आहिनि हुन जे कातिलनि खे गिरफ़्तार नथा करनि। असां वज़ीर आला सिंध ऐं वज़ीर आज़म इमरान खान के अपील था कयूं कि हुननि खे गिरफ़्तार कयो वञे। असांजे बच्चे जो क़त्ल कयो आहे, उन्हनि खे नथा गवर्नमेंट खे बि बदे थी, नाला बि इशू करे छॾिया आहिनि। असां सां ज़ुल्म लॻो पियो आहे, असां सां केर बि इंसाफ़ नथो करे। अञा बि असांखे धमकियूं थी मिलनि पियूं। असां बच्चा आहिनि असांजा, रोज़ असां राति जो सुम्ही नथा सघूं। मुंहिंजा रिश्तेदार आहिनि ऐं जेको सो असां सां इंसाफ़ कयो वञे। असांजे भाणे खे क़त्ल कयो आहे बेरहमी सां, ऐं असां IG सिंध खे, वज़ीर आला खे ऐं चीफ ऑफ आर्मी स्टाफ के इहो इल्तिजा था कयूं त असां सां इंसाफ़ कयो वञे। पुलिस सां अॻिते आसरा पई थी ॾे रुगो। हिननि वधीक चयो त आसिफ मलिक खे 9 महीना अॻु बासरनि क़त्ल करे गोदू शाख में लाश फिटो कयो हो। क़त्ल बाद मेहरापुर पुलिस असां सां को बि साहकार न कयो आहे। बासर कातिलनि सां असांजो ज़मीन जो तकरार हलंदड़ हो, जंहिं सबब उन्हनि बेगुनाह असांजे नौजवान खे क़त्ल कयो। कातिलनि जा नाला असां मेहरापुर पुलिस खे ॾिना आहिनि। FIR दर्ज थियण बाद पुलिस कातिलनि खे गिरफ़्तार करण बदिरां असांखे केस तां हथ खणण लाइ मुख़्तलिफ़ हरबा इस्तेमाल करे हिरासा करे रही आहे। कातिल असर आहिनि ऐं उन्हनि खे मुकमल सियासी हिमायत हासिल आहे। कातिलनि असांखे उगरा नतीजा भोगण जी धमकियूं ॾिनियूं आहिनि। हिननि सिंध जे वॾे वज़ीर ऐं IG सिंध पुलिस खां पुरज़ोर मुतालबो कयो आहे त मक़तूल आसिफ मलिक जा कातिल गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ फराहम कयो वञे। बाद में 50 खां वधीक माण्हू एहतिजाज कंदे बुख हड़ताली कैंप में वेठा। कैमरामैन साबिर सां गॾु आकाश कुमार, आवाज़ TV न्यूज़, मेहरापुर।